अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां पकोड़नि जी मज़ेदार रेसिपी शेयर करे रही आहियां। आज मैं बना रही हूँ पकोड़े, बहुत दफ़ा बनाए लेकिन आज थोड़े से डिफरेंट हैं। आज मैं शेयर कर रही हूँ लच्छा पकोड़ा की रेसिपी। लच्छेदार पकोड़ा थी ठाहियां मां, उनजी तरकीब तव्हां सां शेयर कयां थी। ही अधु कप बेसण आहे, उन में बिल्कुलु थोरो पाणी विझी इनखे घाटो असांखे भिॼाइणो आहे ऐं इन में हिकिड़ी चपटी सोडा जी विधी आहे, चुटकी भर सोडा, मीठा सोडा जो हम पकोड़ों में डालते हैं वो डाला है। थोड़ा सा पानी डाल के इसको थोड़ा सा गाढ़ा, थोड़ा थिक इसको भिगो लेना है। और जब भी पकोड़े बनाएं बेसन हमेशा पहले से भीगा हुआ होना चाहिए, ये ज़रूरी है। ठीक है, तो ही अधु मुनो कलाक पहिरियों खां भिगल आहे तक़रीबन। ताज़ो भिजाए उन महिल ठाहींदो त टेस्ट ते बहरहाल फ़र्क़ु पवंदो आहे। ऐं उन खां अलावा ही बसर आहिनि, हिकिड़ो मीडियम साइज़ बसर आहे, हिकिड़ो वॾी साइज़ जो मिर्च आहे। आप इनको देखें, प्याज को भी और मिर्च को भी मैंने पतली पतली बारीक पट्टियों की तरह काट लिया है ताकि हमारे लच्छे जो हैं वो अच्छे बनेंगे। एक आलू को बारीक स्लाइस करके फिर उसकी पतली पतली पट्टियाँ काट ली हैं। एक टमाटर है, उसको भी बीज उसके निकाल के डीसीड करके बारीक स्ट्रिप्स काट लेनी है। तो पटाटनि जा जीअं असां तरण जे लाइ गतरा ठाहींदा आहियूं, पटाटे हिकिड़े खे नंढड़े खे मूं हूअं ई गतरा कटे पोइ उन्हनि मां ई पटियूं कटियूं आहिनि। ऐं टमाटर मां बि ॿिज कढी, छो त हुन पाणी हूंदो आहे घणो, पोइ बेसण जेको असांजो पतरो थी वेंदो। ॿिज कढण खां पोइ हिन जूं स्ट्रिप्स कटियूं आहिनि। अहिड़ी तरह बसर ऐं सावा मिर्च बि जेके आहिनि साॻे तरीक़े सां कटिया आहिनि। उनखां अलावा ही अधु टी स्पून आहे सॼा धाणा पकोड़नि जो हमेशह ज़ाइको वधाईंदा आहिनि, उहो विझणु ज़रूरी आहे। साबित धनिया का जो टेस्ट आता है वो बहुत ज़बरदस्त होता है, लगता है कि पकोड़े खा रहे हैं। और ज़ीरा है सफ़ेद, थोड़ा सा आधे टीस्पून से भी कम है। नमक और पिसी हुई लाल मिर्च मैंने एक टीस्पून लिया है, आप अपने हस्बे ज़ायका ले सकते हैं। तो लूण ऐं ॻाढ़ा मिर्च पिठल पंहिंजे ज़ाइके जे मुताबिक़ मूं ॿिन्हिनि जो हिकु टीस्पून विझो आहे। उनखां सवाइ ये आहे कॉर्नफ्लोर। ये कॉर्नफ्लोर मैंने एक बॉक्स में निकाल दिया है, इसके 2 टेबल स्पून हम इसमें शामिल करेंगे। इससे ये होता है कि पकोड़े जो हैं वो थोड़े कुरकुरे बनते हैं। कॉर्नफ्लोर विझण सां पकोड़ा जेके हूंदा आहिनि उहे थोड़ा कड़क थींदा आहिनि। ही उन जे लाइ कॉर्नफ्लोर विधो आहे। पहिरियों असां हिन में कॉर्नफ्लोर ऐं ही सुका मसाला मिलायूं था, उनखां पोइ असां ही सभु भाॼियूं जेके आहिनि हिन में शामिल कंदासीं। अच्छा, एक बात का ख्याल रखना है कि इसमें हमें बेसन कम चाहिए, सब्ज़ी ज़्यादा चाहिए। ठीक है, अगर बेसन ज़्यादा होगा तो टेक्सचर जो है वो सही नहीं आएगा, सारी सब्जियां उसमें छुप जाएंगी। ठीक है, तो इनमें बेसन असांखे घटि खणणो आहे, भाॼी थोरी बेसण जे बनस्पत वधीक हुजे। आम असां जॾहिं मिक्स भाॼी जा पकोड़ा पचाईंदा आहियूं त उन में असां भाॼी घटि हूंदी आहे, बेसण घणो हूंदो आहे, पर हिन में असांखे बेसण घटि ऐं भाॼी घणी खणी आहे। हिनखे चङी तरह मिक्स कयां थी मां। हिन पासे मूं तेल मीडियम बाहि ते गरम करण लाइ रखियो आहे तईअ में, ऐं हिन में मूं चङी तरह सां कॉर्नफ्लोर मिलाए छॾियो आहे ऐं मसाला। ऐं हाणे असां हिन में ही सभु भाॼियूं विझंदासीं ऐं मिक्स कंदासीं। ऐं मां हिनखे कंदमि हथ सां मिक्स। हाणे हे सब्जियूं मां मिक्स करे छॾियूं आहिनि बेसण में, तव्हां हिनजी शिकिल ॾिसी सघो था। ऐं हिन पासे ही पकोड़नि कढण जे लाइ मूं पिंडी रखी है, हमारी जो देसी छबी होती है जिसमें हम रोटी डालते हैं। अखबार तो बिछाया है मैंने, लेकिन उसके ऊपर मैंने ये पेपर टॉवल रख दिया है। अखबार जॾहिं बि विछाया तो उन मथां या तो को सादो अच्छो पन्नो या टिश्यू पेपर या अहिड़ी टाइप जो कोई पेपर ज़रूर बिछायो, छो तो अखबार में जगह इंक लगल है वह ज़हर है। इंक हमारी खाने की चीज़ पे नहीं आना चाहिए, इसलिए जब भी अखबार बिछाएं भले, लेकिन उसके ऊपर आप कोई सादा भले कागज़ हो, इस तरह का पेपर टॉवल ना भी हो तो प्लेन सादा कागज़ आप उसके ऊपर डाल दें। अच्छा, अब ये तेल हो रहा है गरम, इसमें हम इसको डालेंगे भी हाथ से। एक डाल के देखते हैं पहले, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तेल अच्छा गर्म हो गया है। तेल इतना गर्म होना चाहिए कि उसमें से धुआं नहीं निकलना चाहिए। अगर तेल में से धुआं निकलेगा तो तेल जल जाएगा, उसकी क्वालिटी अच्छी नहीं रहेगी। तो असां ही विझूं था हिन में पकोड़ा जेतिरा पइजी सघिया हिकिड़े टाइम ते। पंहिंजा हथ बचाइणा आहिनि। मज़ो तॾहिं आहे जॾहिं तव्हां सुठो खाधो बि पचायो ऐं पाण खे नुक़सान बि न पहुचायो। ईअं न त खाधो त सुठो पची वञे पर हथ पेर साड़े वेही रहो पंहिंजा, या त ख़बर पए तेल जी कढ़ाई ऊंधी थी वई, अलाह ख़ैर करे। तो एहतियात ॾाढो ज़रूरी आहे। हिननि पकोड़नि सां खाइण जे लाइ मूं गिदामड़ी जी चटणी ठाही आहे। तव्हांखे जेका चटणी पसंदि हुजे तव्हां हुन सां खाई सघो था, केचप सां बि। ऐं हिन पासे जेके पकोड़ा मूं विधा हुआ पहिरें दफ़े में, उहे तक़रीबन पचण वारा आहिनि। हिननि खे बसि मीडियम लो फ्लेम ते पचाइणो आहे त जीअं सड़नि न, छो त पटाटा कचा आहिनि, उन्हनि खे प्रॉपरली पचणु घुरिजे। आलूओं को पकना चाहिए क्योंकि कच्चा आलू है, तो इसको मीडियम लो फ्लेम पे हम थोड़ा टाइम लगा के पकाएंगे, लेकिन इतनी ज़्यादा देर नहीं होनी चाहिए कि ये खाने में बदमज़ा हो जाए। और अगर आप ये बच्चों के लिए बनाएं, बच्चे शौक़ से खाएंगे, फिर इसमें हरी मिर्चें नहीं डालनी चाहिए क्योंकि बच्चे कम मिर्चें खाते हैं, उनको हरी मिर्चें देना भी नहीं चाहिए। ठीक है, तो ॿारनि लाइ ठाहिणो हुजे त तव्हां हुन में
सावा मिर्च जेके आहिनि पोइ न विझो। बाक़ी त ही तमामु हिकिड़ी टेस्टी ऐं मज़ेदार डिश आहे, ॿार शौक़ सां खाईंदा। ऐं फ़िलहालु त स्कूल बंदि आहिनि, अल्लाह रहम करे, स्कूल खुले त तव्हां उन्हनि खे लंच बॉक्स में बि ॾेई सघो था। हिन में बेसण घटि आहे, भाॼी वधीक आहे, तो ये हेल्दी भी आए, तो इसको आप बच्चों के लंच बॉक्स में भी डाल सकती हैं। ये बाकी के पकोड़े भी मैं इसमें पका लेती हूँ। हाँ, ये सब पकोड़ा मुझे पची वे आहिनि। हिननि जो जेको इहो शेप आहे धागा धागा लच्छे वांगुरु, इन लाइ आहे त जो सब्जियूं असां डिघियूं डिघियूं स्ट्रिप्स में कटी हैं। सब्जियां अगर लंबी कटी होंगी तो ही इसकी शेप आएगी। यहाँ पे ये मेरा प्लेटर तैयार है, बीच में मैंने रख दिए हैं, चटनी डाल दी मैंने एक छोटी सी प्याली में। यहाँ पे मैं पकोड़े अरेंज कर रही हूँ। मुझे उम्मीद है आपको मेरी ये रेसिपी पसंद आई होगी। अगर अच्छी लगी हो तो लाइक करें, कमेंट करें, शेयर करें, चैनल सब्सक्राइब करें। ज़िंदगी रही तो इस तरह का और बहुत कुछ मैं आपके साथ शेयर करना चाहूँगी। हमेशा चवंदी आहियां प्यार सां खाधो पचायो, प्यार सां पकल खाधे जो ज़ाइक़ो ई अलॻि हूंदो आहे। ख़ुशि जो आबाद जो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। इंशाल्लाह वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह भाई।